न्यू दिल्ली में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त न्यू दिल्ली भारत में रियासत करियाला जे ॻोठ में हिकु कुकड़ 6 कलाकनि दौरान 24 आना लाहिण खां पोइ पोल्ट्री माहिरनि सूदो सभिनी खे हैरान करे छॾियो आहे। जानवर पालींदड़ धुरियुनि में कुकड़ जे थोरे वक़्त में 24 आना लाहिण ते घणो बहस कयो पियो वञे। इन खे हिकु हार्ड नस्ल जी आहे। रिपोर्ट में ॿुधायो पियो वञे त 2380 कारनामो करार ॾिनो पियो वञे। भारत मीडिया मूजिबि हिकु कुकड़ आहे त कुकड़ जे मालिक बेजू कुमार इन खे मुंड काहींदे ॾिठो, जंहिंखां पोइ हिन कुकड़ जी टंग ते तेल हयो पर कुछ देर खां पोइ आना लाहिण शुरू करे छॾिया। भारतीय मीडिया मूजिबि कुकड़ पारां एतिरे अंग में आना ॾियण जी ख़बर ॻोठ में बाहि जीअं पखिड़िजी वई है। मक़ामी माण्हुनि बीजो जे घर खे घेरो करे छॾियो आहे। बीजो ऐं संदसि घरवारी 7 महीना अॻु कुकड़ खे बैंक कर्ज़ जी मदद सां ख़रीद कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।